शहदाद कोट में गुलजार चांडियो की रिपोर्ट मूजिब मरकज़ इल्म जो पहिरियों सेमेस्टर पुॼाणी ते पहुतो तकरीब मुनक़िद कई वई। तहरीक जे सूबाई सेक्रेटरी इंफॉर्मेशन दीदार अली सुमर की सदारत में तकरीब थी गुजरी, जैमें शहदाद कोट शहरी इतिहाद के सदर कामरेड वहाब मंदरानी और जमात इस्लामिया के नायब अमीर डॉक्टर इम्तियाज अहमद शेख मेहमान खसूसी तौर शिरकत कई। जॾहिं त नाज़िम मराकज़ इल्म मौलम अल्लामा कारी नादर अली ब्रोही कादरी लेक्चर ॾिनो, जॾहिं त सरपरस्त सैयद कलीमुल्लाह शाह ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा दायो आयल मेहमाननि खे भलीकार चयो। तहरीक जे सूबाई सेक्रेटरी इंफॉर्मेशन दीदार सुमरो जो चवणु हो त तहरीक के सरबराह शेखुल इस्लाम डॉक्टर मोहम्मद ताहिरुल कादरी आम माण्हुनि जी तालीम ऐं तरबियत की ज़रूरत के महसूस कंदे ईंदड़ 5 सालन में 25,000 इल्म जा मरकज़ क़ाइम करण जो ऐलान किया। हिन वक्त सॼे मुल्क में 100 इल्म जा मरकज़ क़ाइम थी चुका आहिनि। शहदाद कोट जहिड़े पुठिते पियल इलाइक़े में इल्म जा 4 मरकज़ क़ाइम किया विया। अल्हम्दुलिल्लाह मरकज़ इल्म जे पहिरें सेमेस्टर ते ख़ुशी थी आहे जेको मुकमल थियो आहे।